अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीअना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबी अजमाइन। हिन आयात मुबारका के अंदर अल्लाह ताला हजरत सालेह अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयान फरमायो। अल्लाह ताला हजरत सालेह अलैहिस्सलाम के समूद जे कौम जे तरफ नबी करे मोकिलियो। उन ज़माने में आमिर नाले हिकिड़ो शख्स हो जंहिंखे ॿ पुट हुया। हिकिड़े जो नालो हो समूद, ॿिए जो नालो हो जदबस। समूद वॾो, जदबस नंढो। समूद इहो पुट आहे आमिर जो, आमिर पुट आहे औस जो, औस पुट आहे साम जो, साम पुट आहे हजरत नूह अलैहिस्सलाम। इन समूद जे नाले सां पोइ इहा कौम थी। इहा कौम मदीने खां जेको शाम जे तरफ़ रस्तो वञे थो, इन शाम जे रस्ते में इहा कौम रहंदी हुई। पोइ अल्लाह ताला हजरत सालेह अलैहिस्सलाम खे नबी करे मोकिलियो, उन कौम खे दावत ॾिनई। इन्नी लकुम रसूल अमीन, बेशक मां तव्हां जे तरफ़ अल्लाह जो रसूल थी करे आहियां, अमीन ऐं ईमानदार। फत्तकुल्लाह व अतीऊन, अल्लाह खां ॾिजो ऐं मूं नबी सालेह जी फरमा बरदारी कयो। केतिरा ई साल अल्लाह जे नबी पंहिंजे कौम खे दावत ॾिनी, लेकिन थोरा माण्हू मुसलमान थिया जेके आमिरनि ते ॻणण जहिड़ा। उन ज़माने में काफ़िर कौम हज़रत सालेह अलैहिस्सलाम वटि आई। जेकॾहिं वाकई तूं अल्लाह जो नबी आहीं, ही साम्हूं वॾो जबल आहे, जंहिं जबल जो नालो हो कातिब। कातिब वॾो पहाड़ आहे। इहो पहाड़ जबल फाटी पवे, इन मंझां ॾाची निकिरे ऐं उहा खीर ॾिए ऐं पंहिंजी अखियुनि सां असां ॾिसूं त वाकई तूं अल्लाह जो नबी आहीं, पोइ तुंहिंजे मथां कलमो पढ़ंदासीं। हज़रत सालेह अलैहिस्सलाम सॼी कौम खे गॾु कयो। काफ़िर कौम आई। सालेह अलैहिस्सलाम बरकातु नफ़िल पढ़ी, बरकातु नफ़िल पढ़ी करे अल्लाह खां दुआ घुरी, या अल्लाह हिन कौम ही मुतालबो कयो आहे, तुंहिंजे आॾो का शइ कान्हे का, तूं कुन फयकून जो मालिक आहीं। अल्लाह ताला हुकुम फरमायसि, देर कान्हे, इन पत्थर मंझूं, इन पहाड़ मंझूं ॾाची निकिरी पवंदी। जीअं कौम बीठी त पत्थर पहाड़ ईअं लुॾण लॻो, ज़िलज़िलो पइजी वियो। समूरनि कौम वारा ॾिठो, उहो जबल टुकड़ा टुकड़ा थियो। उन जे चोटीअ मंझूं विचों ॾाची निकिरी पई, जेका ॾाची निकिरण सां ई रंभे पई ऐं वॾी अजदहा आहे। जो अल्लाह फरमाए, नाक़तुल्लाह व सुक़ियाहा, नाक़त अल्लाह, अल्लाह जी ॾाची। ऐं जीअं ॾिठो त वॾी कुदरती तौर ॾाची हुई। ॿाहिरि जीअं पहाड़ खां आई त वरी वियामी, वियामण खां बाद में खीर, खीर तमामु घणो। जंहिं महिल बि जेकॾहिं थांव खणी अचनि ॾाचीअ मंझूं खीर ॾुहनि, मर्द अचे तॾहिं बि ॾाचीअ मंझूं खीर ॾुही वञे, औरत अचे तॾहिं बि ॾाचीअ मंझूं खीर ॾुही वञे, नंढो ॿार जेकॾहिं अचे उहो बि ॾाचीअ मंझूं खीर ॾुही वञे। उहा कंहिंखे बि तकलीफ़ न पई ॾिए, समूरनि जे लाइ सहूलियत ऐं आसानी थी पई। कुझु ॾींहंनि खां बाद में हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे फरमायो, थोरो पाण जे अंदरि सुलह कयूं
जंहिं तरफ़ ही ॾाची चरण वञे उन तरफ़ तव्हां पंहिंजा माल न मोकिलिजो ऐं जंहिं ॾींहुं ही पाणी पीए खूह मजो उन ॾींहुं तव्हांजा हैवान ऐं जानवर पाणी न पीअनि। ॾाची वॾी खाए बि घणो माशाअल्लाह, पाणी बि घणो पीए। उन्हनि चयो ठीकु आहे, सुठो थियो। अल्लाह ताला फरमाए क़ाल हाज़िही नाक़तुल लहा शिरबुम वलकुम शिरबु यौमिन मालूम वला तमस्सुहा बिसुइन फयाखुदकुम अज़ाब यौमिन अज़ीम। ॾाचीअ जे पाणी जे पीअण जो वारो जुदा हिकु ॾींहुं ऐं उन्हनि समूरनि जानवरनि जे पाणी जे पीअण जो ॾींहुं हिकिड़ो जुदा। जेके माण्हू कारोबारी हुया मुफ़्त में माण्हुनि खे पियो खीर मिलियो, जेके खीर जा कारोबारी हुया उन्हनि जो कारोबार टुप थी। ॾिठो त हाणे छा कजे। उन ज़माने में हिकिड़ी औरत हुई जेका सालेह अलैहिस्सलाम जी दुश्मनी, अनीज़ह उनजो नालो हो। उन चयो त कीअं सालेह अलैहिस्सलाम खे ॾुख पहुचायूं। उन ऐं ॿी हिकिड़ी औरत हुई, उन्हनि पाण में सलाह करे कहिड़े नमूने सां इन ॾाचीअ खे क़त्ल करायूं। उन्हनि जूं ख़ूबसूरत छोकिरियूं हुयूं। उन्हनि चयो त जेको इन सालेह अलैहिस्सलाम जी ॾाचीअ खे क़त्ल कंदो असां उन मजो पंहिंजे ख़ूबसूरत धीअ सां उनजो निकाह कराईंदासीं ऐं इनाम जे तौर ते इन जे एवज़ में 100 उठ ॾींदासीं। सालेह अलैहिस्सलाम खे ख़बर पई। सालेह अलैहिस्सलाम फरमायो ख़बरदार मता हिन ॾाची खे हथु लादो अथव, जेकर ॾाचीअ जे तरफ़ हथु वधायव तव्हांजे मथां अल्लाह जो अज़ाब ईंदो, सभु जो सभु तबाही बर्बाद थी वेंदो। सालेह अलैहिस्सलाम खे चयूं इहो धमकियूं तो रोज़ ॾींदे कुझु कोन्हे। वो हिकिड़े शख़्स खे तयारु कयूं, कज़ार बिन नहशल। कज़ार बिन नहशल उनजे हिकिड़ी धीअ ख़ूबसूरत हुई, हू फ़िरिफ़्ता ऐं हैरान हुयो। हुन चयो त मौक़ियो भलो आहे, मुंहिंजी शादी बि थींदी ऐं एवज़ में इनाम जे तौर ते 100 उठ मिलंदा। ऐं कज़ार बिन नहशल पाण वलद ज़िना हुयो। वो पाण सां ॿिया माण्हू खई, जंहिं जाइ ते ॾाची चरे पई, ॾाची जो मुंहुं अॻिते हुयो, पुठियां वञी पोयनि टंगनि में हुनखे तलवार हंई। फ़अक़रूहा फ़कज़बू फ़अक़रूहा। अकर चइबो आहे पोयनि टंगनि खे कटिण, पुराणी सिंधी में चइबो आहे खुच कटिण। फ़कज़बू फ़अक़रूहा फ़दमदम अलैहिम रब्बुहुम बिज़ंबिहिम फ़सव्वाहा वला यख़ाफ़ु उक़बाहा। हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे कूड़ो कयूं ऐं उन जे ॾाचीअ खे पोयनि टंगुनि खे जॾहिं धक हयूं तलवार जो, ॿई टंगूं ॾाची जूं कटिजी पयूं, ॾाची वेही। पोइ ॾाची उते ई मरी वई। उनजो गोरड़ो दाहूं कंदे 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 उन साॻे पहाड़ में आयो, जंहिं पहाड़ मजो उनजी माउ निकिती कातिब। मुफ़स्सिरनि लिखियो आहे 3 दफ़ा उन रड़ियूं कयूं उनजे गोरड़े, 3 दफ़ा। उनजी तोजी लिखी अथनि 3 दफ़ा रड़ियूं कई, छो ॼण अल्लाह खे 3 दफ़ा पंहिंजे माउ जी क़त्ल जी दाह ॾिनई। या अल्लाह मुंहिंजी माउ त हिनखे खीर पई ॾिए, पूरे इलाइक़े वारा हिन मुंहिंजो खीर पिया खाइनि, कंहिंखे तकलीफ़ न ॾिनई, कंहिंजे जानवरनि सां न विढ़ी। जीअं नबीअ खे नाहक शहीद कयूं त नबीअ जे दुआ सां निकितल ॾाचीअ खे बि बेदर्दी सां शहीद कयूं। वरी जबल फाटी पियो, गोरड़ो उन जबल जे अंदरि दाख़िल थी वियो। जॾहिं हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे ख़बर पई, ॾिठई त वाकई ॾाची क़त्ल लॻी पई आहे। उनखे चयूं ए ज़ालिमो, तव्हांखे ॾाचीअ मुंहिंजो कहिड़ो नुक़सानु? सभई खीर पे खाधो, तव्हां नाफ़रमान थिया हो, तव्हांजे मथां 3 ॾींहंनि जे अंदरि अल्लाह जो अज़ाब ईंदो। जंहिं ॾींहुं ॾाचीअ खे क़त्ल कयूं उहो अंगारे जो ॾींहुं, 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हां अल्लाह जो अज़ाब ईंदो। उनजे तूं असांखे वरी धमकियूं थो ॾी। सालेह अलैहिस्सलाम जो घर पहाड़ी ते हुयो, जबल कातिबा जे वेझो। 9 ॼणा
गरजी करे चयो त हाणे सालेह अलैहिस्सलाम खे बि क़त्ल कयो। नवई ॼणा जबल ते चढ़ण जो इरादो कयो। अल्लाह ताला फरमाए वकान फिल मदीना तो तिसातु रहतिन वकान फिल मदीना तो तिसातु रहतिन युफसिदून फिल अर्द वला युसलिहून। 9 ॼणा हुया जेके समूद जे क़ौम में फसाद पिया मचाइनि। जॾहिं सालेह अलैहिस्सलाम खे शहीद करण जो इरादो पे कयूं, जॾहिं जबल ते चढ़िया, अल्लाह ताला उन जबल खे हुकुम कयो, जबल ईअं अची ऊंधो उन्हनि जे मथां किरियो। 9 ई ॼणा उते जो उते मरी विया। पोइ ॿिए ॾींहं ते उन्हनि जा मोह फिका थी विया। ॿिए ॾींहं ते उन्हनि जा मोह ॻाढ़ा थी विया। 3 ॾींहं उन्हनि जा मोह समूरनि जा कारा थी विया। अल्लाह ताला मलाइक खे मोकिलियो, जंहिं मलाइक दाह कई, रड़ कई, जंहिं रड़ जे करे समूरनि जूं दिलियूं फाटी पई, सभु जो सभु मरी विया। उहे बचा जिन सालेह अलैहिस्सलाम ते ईमान आंदो। जेको घरनि में हुयो घरनि में मरी वियो, बाज़ार में जेको हुयो बाज़ार में मरी वियो, जेको सौदो पियो वठे दुकान ते उहो उते मरी वियो। जेकॾहिं हारी ऐं ज़मींदार हुया ॿनी ते, उहे उते मरी विया। ईअं लाशनि जा ढेर थी विया। फकुबकिबू फीहा हुमल गावून, ऊंधे मुंहं ॼण किराया विया। पोइ उन ज़माने में हिकिड़ो शख़्स बची वियो, अबू रगाल नाले शख़्स हो। अबू रगाल, हुज़ूर ने फरमाया अबू रगाल समूद क़ौम जो, पर उहो बची वियो। उहो काबतुल्लाह में आयल हुयो, हुदूद हरम जे अंदर हुयो। जॾहिं हुदूद हरम खां ॿाहिरि निकितो, उहो बि सालेह अलैहिस्सलाम जो दुश्मन हो। जीअं जो ॿाहिरि निकितो त कुदरती पत्थर अची लॻो मुंहिंजे मग़ज़ में। अबू रगाल हुदूद हरम खां ॿाहिरि क़त्ल थी वियो ताइफ वारे रस्ते में। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ताइफ जी तरफ़ विया, फरमाए त अबू रगाल शख़्स जेको समूद जे क़ौम जो हुयो, सालेह अलैहिस्सलाम जो दुश्मन, उहो हिते क़त्ल थियो। पाण सां गॾु सोनी लठ हुयसि, उहा सोनी लठ बि ॾिया ते दफ़न थियल। माण्हू जो खोटियो त सोनी लठ बि निकिरी वई। इहा क़ौम ईअं हलाक थी वई। सालेह अलैहिस्सलाम उन क़ौम जे लाशनि ते बीही करे, मैतनि खे बीही करे जीअं अफ़सोस कंदे, अॼु तव्हांजो कहिड़ो हाल आहे, तव्हां पाण तलब कई नाचीअ जी, तव्हांखे फ़ाइदो थियो, मूं अलाह जे नबी जो इनकार कयो, तव्हां समूर जे मथां अज़ाब अची वियो। हदीस शरीफ़ में अचे तो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जंग तबूक जे तरफ़ वञनि पिया, सन 9 हिजरीअ में मदीने खां हुज़ूर जन रवाना थिया जंग तबूक। हुज़ूर जी आख़िरी लड़ाई जंग तबूक, जेका अल्लाह ताला मुसलमान खे बग़ैर लड़ाई जे फतह नसीब फरमाई। जॾहिं उन इलाइक़नि खां गुज़रनि पिया, हुज़ूर जन पंहिंजे मुंहुं मुबारक जे मथां चादर ॾिनऊं ढके ऐं पंहिंजे नक ते हथ रखियऊं। पाण सहाबा इकराम खे फरमायूं, जल्दी जल्दी पंहिंजे नाचिन खे घोड़नि खे क्रास करायो। ही उहा जाइ आहे जंहिं ते समूद जी क़ौम तबाही बर्बाद थी, सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम तबाही बर्बाद थी। ईअं न थिए त हींअर बि उन्हनि जे मथां अज़ाब थी रहियो आहे, ईअं न थिए तव्हां ई असां बि उनजे अज़ाब जे लपेट में अची रहिया वञूं। हुज़ूर जी ने फरमायो, इन अज़ाब वारी जाइ तां हींअर बि मूंखे बदबू अची रही आहे। पोइ तंहिंजे करे हुज़ूर जी ने फरमायो, जंहिं जाइ ते अलाह जो अज़ाब आयल हुजे, उते तव्हां न वेंदा कयो, उते तव्हां न वेंदा कयो। अल्लाह ताला इन सालेह अलैहिस्सलाम जी तबलीग ऐं क़ौम खे नसीहत ऐं क़ौम जो जवाब, उन वाक़े खे अल्लाह ताला हिंदू